नाज़रीन वाक़िफ़ ॿुधाईंदा हलूं त ॼाम नवाज़ अली ऐं नवाबाद में IBA टेस्ट में 40 मार्कूं खणंदड़ उम्मीदवार ऑफर ऑर्डर न मिलण ख़िलाफ़ सरापा एहतजाज आहे। एहतजाज के हवाले से तफ़सील ॿुधाइण जे लाइ वीडियो लिंक ते मौजूद है मोतीराम। ॼाम नवाज़ अली नवाबाद में 40+ पास उम्मीदवारन जो ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो। मीर हसन खोसो, गुलज़ार लिस्कानी ऐं ॿियनि जी अॻवानी में नवाबाद मेन चौक ते एहतजाजी मुज़ाहिरो करे सख्त नारेबाज़ी कई वई। उन मौके ते मुज़ाहिरन आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो 40+ मार्कूं खणी पास थिया आहियूं, 6 महीना गुज़रण बावजूद भी असांखे का बि ऑर्डर जारी न थियो आहे। पहिरियां त आवाज़ टीवी वारनि जो थोराइतो आहियां। असांजो ही प्रोटोस अॼु आहे पंहिंजे सर जियो साहब जे हवाले सां। जियो साहब सां गॾु जेको आहे DRC लिस्ट असांजी शो न पियो करे ऐं जेके बि तालके जहान ज़िले में स्कूल बंदि पियल आहिनि उन्हनि खे खोलियो वञे ऐं असांखे ऑफर ऑर्डर ॾिनो वञे। असां IBA टेस्ट में पास कैंडिडेट आहियूं ऐं ही 157 कैंडिडेट पास थिया आहियूं। इन में असां टेस्ट ॾिनी आहे IBA पास PST जी, जंहिंमें असां क्वालिफाई थिया आहियूं ऐं उन 5 महीननि 6 महीननि जे गुज़रण जे बावजूद भी अॼु ताईं DO ऑफिस जे तरफ़ां या TO जे तरफ़ां या असांजे लाइ का बि रिकमेंड लिस्ट न जारी कई वई आहे। असांजो मुतालबो इहो आहे त DO ऑफिस में असांजी जेका रिकमेंड लिस्ट आहे उहा फाइनल कई वञे ऐं असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञे। असां IBA पास उस्ताद जेके तालका जाम नवाज़ अली रिप्रेजेंटेटिव तालको आहे जेको असां पूरा मन एहतियात कयूं पिया जिते जेके असां जेके पास उम्मीदवार असांखे DRC लाइ घुरायो वियो। असां गॾु DO ऑफिस में असां वियासीं, डॉक्यूमेंट्स असां उते चेक करायासीं ऐं सबमिट करायासीं। उन खां पोइ को बि लिस्ट असांजी जारी न कई वई, जीअं रिकमेंडेशन लिस्ट जेका अॼु ताईं जारी न कई वई आहे, ऑफर ऑर्डर न मिलिया आहिनि। ऐं अगर कंपेयर कयूं ॿिनि तालकनि सां त टंडो मोहम्मद खान पारकर सभिनी ज़िलनि में ऑफर ऑर्डर विराए विझी चुका आहिनि। असांखे अञा का लिस्ट भी न मिली आहे, अञा का ऑफिस में भी न का लिस्ट लॻाई वई आहे त रिकमेंडेशन लिस्ट कहिड़ी आहे। इन करे असां पूरो मन एहतियात हिते बि कयूं पिया ऐं DO ऑफिस बि वञी असां पूरो मन एहतियात कयूं था। असां पंहिंजो राइट आहे वसूल कंदासीं, असां पंहिंजो हक़ हासिल कंदासीं ऐं असां इंसाफ़ कयो वञे। असां DO साहब खां मुसलसिल रिक्वेस्ट कयो आहे त महिरबानी करे असां 40+ वारा आहियूं, असां इंसाफ़ कयो। दौरान जिन में ट्रेनिंग में 100+ सीटूं हुयूं, इहो तव्हांजे मुताबिक़। इन्हनि वधीक ॿुधायो त असां वस वारनि खां मुतालबो था कयूं त जल्द खां जल्द असांखे ऑफर ऑर्डर ॾिना वञनि, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन ज़ाहिद सां गॾु मोतीराम, आवाज़ टीवी न्यूज़, ॼाम नवाज़ अली।